अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हां ख़बर ॾियो था त खुसा बिरादरी जे खूनी तकरार खे रोकण लाइ SUP मरकज़ी सदर सैयदीन शाह इलाइक़े जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि सैयद आसिफ अली शाह जिलानी, रईस सुल्तान अहमद मरी ऐं ॿियनि दोस्तनि सां गॾिजी शरीफ़ खोसो वटि मेड़मंत क़ाफ़िलो वठी पहुतो, जिते शरीफ़ खोसो मेड़मंत क़ाफ़िले खे मान ॾींदे जहिड़े लाइ हथियार न खणण जो वाइदो कयो ऐं कसम बि खंयो त मेड़मंत क़ाफ़िले खां पोइ जहिड़ो न कंदासीं, बाक़ी क़ानूनी तरीक़े सां केस विढ़ंदासीं। उहो मुंहिंजो क़ानूनी हक़ आहे। शरीफ़ खोसो मेड़ खे तमामु बहितरीन मोट ॾिनी, हुन सां इलाइक़े में अमन जी फ़ज़ा क़ाइमु थींदी। सैयदीन शाह चयो त असां ॿिन्ही धुरियुनि खे इंशाअल्लाह फ़ैसिले लाइ बि राज़ी कंदासीं जीअं इलाइक़े में अमन क़ाइमु थिए। हुन वधीक चयो त असां शरीफ़ खोसा जा थोराइता आहियूं जंहिं हिन अमन क़ाफ़िले खे मान ॾिनो। लेवल ते पर इब्तिदाई तौर ते अमन अमान लाइ असां आया आहियूं त अमन थिए, दोस्तनि इज़त ॾिनी छो त अमन रहंदो। कानूनी जेके मामला आहिनि उहो पुलिस ऐं उहा कंदी। ऐं यकीनी तौर ते अञा त 3 ॾींहं बि मस थिया आहिनि, 3-4 ॾींहंनि में संदन महिरबानी जो मान ॾींदे अमन अमान जो यकीन ॾियनि त असांजी का बि अगराई या का बि न थींदी। बाक़ी उमेद त पुलिस जे मार्फत फेयर इन्वेस्टिगेशन थींदी ऐं उहे मामला अॻिते थियनि कानूनी नमूने सां, कि कानून पंहिंजी सही हरकत में अचे त ही हेॾा जहिड़ा थियनि ई न। अॻु जॾहिं 2-3 झगड़ा थिया आहिनि उन्हनि जो सरकार किन असरनि में अची ऐं उन ते सही इन्वेस्टिगेशन या उन ते बाक़ाइदा क़दम नथी खणे, उनजो नतीजो आहे त हिक जे पुठियां ॿियो, ॿिए जे पुठियां चोथों। सो उमेद त अॻिते हिननि खे वणण न ॾींदासीं ऐं जेके उन्हनि में मुलविस हूंदा उन्हनि खे सज़ाऊं ॾींदियूं। अॼु दोस्तनि मान ॾिनो आहे, उमेद त इन ते पाण बरक़रार रहंदा जीअं भाई पी बिरादरी में बि रहे ऐं इलाइक़े में अमन रहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ियामंद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोनो।